वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि सरमायाकारी सहूलत काउंसिल के पेक्स कमेटी जो 10हों इजलास थियो। गॾिजाणीअ में सरमायाकारी लाइ कयल कोशिशुनि ते इत्मिनान जो इज़हार कयो वियो। गॾिजाणी में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, परॾेही वज़ीर इसहाक़ डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी, बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ, वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़, सिंध के वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, केपीए के वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर, बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी, चइनी सूबनि के चीफ सेक्रेटरीज़ ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में वॾनि वज़ीरनि SIFC जे तहत सरमायाकारी के कदमनि ऐं एपेक्स कमेटी के गुज़िरियल इजलासनि के फैसले ते इत्मिनान जो इज़हार कयो। इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सूबाई हुकूमतुनि खे SIFC सां गॾु खणी हली रहिया आहिनि। UAE $10 अरब पाकिस्तान में सरमायाकारी जे लाइ रखिया आहिनि। असां किस्तो भञी छॾियो आहे। हाणे वापारी ऐं मुआशी सहकार खे अहमियत ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणो आहे त दोस्त मुल्कनि बि SIFC जे कदमनि जी वाखाण कई आहे। अस्करी क़यादत मुल्क में गैर मुल्की सरमायाकारी के वाधारे में अहम किरदार अदा कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु SIFC जे कामयाबियुनि तनक़ीद कंदड़नि जा वात बंदि करे छॾिया आहिनि। SIFC मुल्क जी तरक़ीअ में अहम किरदार अदा करे रही आहे। सूबाई हुकूमतूं बि SIFC ते भरोसो कनि थियूं। SIFC जे हवाले सां कामोरा गॾिजी कमु करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म चयो त खेसि हलंदड़ हफ़्तनि में सऊदी अरब ऐं UAE वञण जा मौक़ा मिलिया। ॿियनि मुल्कनि जे अॻुवाणनि ऐं वफ़दनि सां मुलाक़ातूं थियूं। खेसि खुशी थी त उन्हनि बि इत्मिनान जो इज़हार कयो। SIFC के हवाले से फेडरल मिनिस्टर्स, प्रोविंशियल मिनिस्टर्स, चीफ मिनिस्टर्स और सरकारी अफसरान, चाहे वो सूबे के हैं, चाहे वो वफाक के हैं, और फ़ौजी अफसरान मिलकर एक मुतहद टीम की तरह वो इसके ऊपर शबाना रोज़ मेहनत कर रहे हैं। और मैं अपनी तरफ से और आप तमाम भाइयों और बहनों की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ कि हालिया हफ्तों और दिनों में मुझे सऊदी अरेबिया में जाने का मौका मिला। 2 मरतबा रमज़ान शरीफ में, उसके फ़ौरन बाद अभी मैं UAE से होके आया हूँ। और फिर दूसरे ममालिक के जो ज़ुमा हैं, वफूद हैं, मेरी उनसे मुलाकातें हुई और मुझे बहुत खुशगवार हैरानगी भी हुई और खुशी भी हुई कि उन्होंने SIFC के हवाले से बहुत एतमाद का और यकीन का इजहार किया। SIFC कानूनी शिकिल अख्तियार कई त ख़र्चनि जो इज़हार कयो वियो। असां पंहिंजे हदफ़नि खे SIFC जे ज़रिए हासिल कंदासीं। FBR जे डिजिटलाइज़ेशन लाइ परॾेही फर्म हायर कई आहे।